लाड़ जे लाल साईं सैयद समन सरकार जो सालियानो मेलो शानदार तरीक़े सां शुरू। रिवायतुन अक़ीदतुन ऐं सकाफ़त जो अज़ीम मेलो 7 अक्टूबर 2025 ईस्वीअ खां शुरू थी चुको। लाड़ जे लाल साईं समन सरकार जो सालियानो मेलो शानदार तरीक़े सां 7 अक्टूबर 2025 ते बाक़ाइदे तौर शुरू थी वियो। मेले जो इफ़्तिताह दरगाह ते रिवायती चादर चाढ़े बाबरकत रस्म सां सजादा नशीन पीर अली बख्श शाह, फ़क़ीर अली हसन पंवर ऐं ॿियनि सियासी समाजी शख़्सियतनि गॾिजी दुआ घुरी अदा कयो। इफ़्तिताही तक़रीब में वॾे अंग में अक़ीदतमंदनि, मज़हबी शख़्सियतुनि, समाजी अॻुवाणनि, सियासी माण्हुनि, इलाइक़े जी अवाम वॾी शिरकत कई। मेलो रिवायत मुताबिक़ हर साल जियां हिन भेरे बि औक़ाफ़ खाते जी इंतज़ाम हेठि मुनज़म तरीक़े सां लॻायो वियो आहे, जेको 17 अक्टूबर 2025 ताईं जारी रहंदो। मेले में हर उमिरि ऐं तबिके जा माण्हू वॾे अक़ीदत ऐं जोश सां शिरकत करे रहिया आहिनि। मेलो पंहिंजे सकाफ़ती ऐं रिवायती रंगनि सां भरपूर आहे, जंहिंमें उठ, घोड़ा, घोड़नि जी डोड़, मल मलाखड़ो, ॻाइण वॼाइण, थिएटर, शो ऐं वापारी स्टॉलनि ऐं हथ जे ठाहियल शयुनि जूं नुमाइशूं शामिल आहिनि, जेके माण्हुनि जे वॾी दिलचस्पी जो मर्कज़ बणियल आहिनि। मेले जी क़दीम ऐं ख़ासि रिवायत कुकड़ जी नज़र बि हिन साल वॾे जोश सां जारी आहे। अक़ीदतमंद जॾहिं दरगाह ते ईंदा आहिनि त उहे देसी कुकड़ पाण सां गॾु खणी ईंदा आहिनि ऐं रिवायत मूजिबि जेको कुकड़ खणी अचे थो उहो पाण ई उनखे रधे खाईंदो आहे ऐं इहो अमल अक़ीदत, बरकत ऐं मुरादुनि जे पूरे थियण जी अलामत तौर ते ॾिठो वञे थो। मेले जी आख़िरी जुमे ते ख़ासि तौर ते ॻाढ़ो मेलो लॻायो वेंदो आहे, जेको सिर्फ़ु मायुनि ऐं औरतुनि लाइ मख़सूस हूंदो आहे। उन मौक़े ते स्टॉलनि ऐं दुकाननि ते सिर्फ़ु औरतूं ऐं ख़रीद ऐं फ़रोख़्त में हिसो वठंदियूं आहिनि। औरतुनि लाइ हिते ॾेज ऐं घर जे ज़रूरत जो सामान रिआयती क़ीमतुनि ते मुहैया कयो वेंदो आहे, जेको मेले जी अहम ऐं मक़बूल तरीन हिसनि मां हिकु आहे। मेले में शिरकत कंदड़ ज़ाइरीन लाइ सभई बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वयूं आहिनि, जिन में सफ़ाई, पाणी, रोशनी, तिबी इमदाद, ट्रैफ़िक कंट्रोल ऐं सिक्योरिटी जा ख़ासि इंतज़ाम शामिल आहिनि। औक़ाफ़ खाते ऐं ज़िली इंतज़ामिया पारां रश खे मुनज़म रखण ऐं माण्हुनि जी सहूलियत लाइ जामे मनसूबाबंदी कई वई आहे। साईं समन सरकार जो मेलो न रुॻो मज़हबी अक़ीदत ऐं रुहानियत जो मुज़ाहिरो आहे, पर इहो सिंध जे सकाफ़ती सुञाणप, समाजी हम आहंगी ऐं मुआशी सरगर्मियुनि जो हिकु वॾो मर्कज़ पिणु बणिजी वियो आहे, जेको हर साल हज़ारे माण्हुनि खे पंहिंजे तरफ़ छिके थो। रिपोर्ट करे रहियो आहे मुजतबा खोसो, प्रेस तर्जुमान, सोशल मीडिया सेंटर सिंध।
सॼी